साहब अॼु स्टैंडिंग कमेटी जी मीटिंग हुई, इजलास हुयो, ॿुधो आहे त तव्हां हुन मां बाइकाट कयो। पाणी जो इशू सिंध में लगातार गंभीर सूरत हाल आहे। छा सूरत हाल आहे, छो बाइकाट कयो, आईंदा इरादा छा आहे? तुझे आईन में, तुझे मंशूर में, तुझे दस्तूर में सिंध राणी असां, मुझे पाणी असां ही बदो वेर आही। में पानी जो बणा सूबाई वज़ीर आफ़ाक़ जाम खान शोरो साहब जी जेका वीडियो आहे उहा साम्हूं अची वई आहे। उन चयो आहे त पंहिंजो क़ौमी असेंबली जे आबी वसीलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जी गॾिजाणी थी, जंहिंजो मूं बाइकाट कयो। जाम खान शोरो साहब चवे थो त तोसा ऐं गुड्डू बैराज जे विच में सिंध सूबे जो पाणी ग़ाइबु थियण जे मुतालबे ते स्टैंडिंग कमेटी पारां को बि फ़ैसिलो न करण ते मूं इजलास जो बाइकाट कयो। तोसा खां गुड्डू ताईं 200 खां 250 जो जेको फ़ासिलो आहे उन में सिंध जो दरिया जो 20,000 क्यूसेक पाणी ऐं ग़ाइबु थी थो वञे थो, जंहिं मुतलिक़ को बि उन जो सदेबाब न थियो। त मुंहिंजो जेको सिंपल सुवालु आहे जाम खान शोरे साहब खां, उहो इहो आहे त जेकॾहिं वफ़ाक़ में तव्हांजी हुकूमत आहे, तव्हांजी हुकूमत इहा सही सिधी आहे त तव्हांजा मिनिस्टर आहिनि, पंहिंजो शाज़िया मरी आहे, ख़ुर्शीद शाह आहे, बिलावल भुट्टो आहे पाण चेयरमैन। त ख़ुर्शीद शाह साहब वटि जेको आहे पाणीअ जो फ़ोलियो आहे, त उहो छा थो करे पियो? उनखां पोइ इहो केस तव्हां प्राइम मिनिस्टर वटि छो नथा रखो पिया? त हिन अहिड़ी सूरत हाल में हींअर जून आहे, अॼु जून जी 5 तारीख़ आहे, त सिंधु दरिया सफ़ा सुको पियो आहे। त इन सूरत हाल में मूंखे त ॾाढी जेका भयानक सूरत हाल नज़र थी अचे त सिंध जी मुआशात थोरी घणी जेका आहे उहा बि एग्रीकल्चर ते आहे। एग्रीकल्चर तबाह थी वियो त पोइ आख़िर सिंध जो छा थींदो? ॿिए पासे महांगाई तव्हां ॾिसो पिया, ज़ुल्म जी महांगाई आहे, 60 रुपया लीटर तेल जेको आहे वधी वियो आहे। माण्हुनि जो जीअण तबाह थी वियो आहे। माण्हू हिकु वेले जे खाइण जे लाइ जेके आहिनि सो परेशान आहिनि। ॿिए पासे तव्हांजी हीअ जेका आहे सा इहा अंख मचोली लॻी पई आहे। हो हींअर महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते इन क़िस्म जा जेके इहे आहिनि ड्रामा इहे न कयो ऐं सही सिधी माण्हुनि खे ॻाल्हि ॿुधायो। बाक़ी जेको आहे सो तव्हां पंहिंजो हक़ु नथा वठी सघो। तव्हां उन ते कहिड़ो एहतिजाज कयो आहे? तव्हां ठीकु आहे, 20,000 क्यूसेक पाणी पंजाब चोरी थो करे, तव्हां एहतिजाज जो सॾु ॾियो। तव्हां सॼी सिंध खे चओ त पंहिंजो असां हिन अमल जे ख़िलाफ़ु जेको आहे सो सॼी सिंध उथी पवे, त माण्हू उथंदा। इहो छो नथा कयो? अॻु में पंहिंजो जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुई त वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु तव्हां एहतिजाज कया पिए, हाणे बि वफ़ाक़ जे हुकूमत जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयो। अचो त पाण जाम खान शोरे जो ही जेका आहे वीडियो उहा पाण ॿुधूं ऐं उनखां पोइ उनखे शेयर कयूं ऐं उन ते तबसरो कयूं। महिरबानी। थैंक यू। साहब अॼु स्टैंडिंग कमेटी जी मीटिंग हुई, इजलास हुयो, ॿुधो आहे त तव्हां हुन मां बाइकाट कयो। पाणी जो इशू सिंध में लगातार गंभीर सूरत हाल आहे। छा सूरत हाल आहे, छो बाइकाट कयो, आईंदा इरादा छा आहे? ॾिसो, स्टैंडिंग कमेटी जेका पावर जी आहे, वाटर जी जेका स्टैंडिंग कमेटी आहे, उन जे इजलास में सिंध हमेशह तव्हां खणी पुगी आहे त असांखे पाणी 1991 जे अकार्ड जे तहत नथो मिले। उते सो कॉल 3 टियर फार्मूलो इम्पोज़ करे सिंध जे मथां जेको मेजॉरिटी वोट जो उन्हनि खे हक़ ई कोन्हे को, उहो मेजॉरिटी वोट जे बुनियाद ते असांजे मथां हिकिड़ो फार्मूलो हणी असांजी पाणी कटौती कई वञे थी, जेका गैर क़ानूनी आहे, अकार्ड जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इन ते असीं चाहियूं था त कमेटी पंहिंजी रिकमेंडेशन्स ॾिए असांखे। उहा रिकमेंडेशन्स असांखे न मिली सघी आहे, मिनट्स में करे मिनिस्ट्री वाटर खे मोकिले। ॿियो असांजी डिमांड सां पंहिंजो केस विढ़ियो आहे त 1991 जे अकार्ड ते अमल नथो थिए, उन ते अमल करायो ऐं इहा रिकमेंडेशन कमेटी ॾिए ऐं मिनिस्ट्री वाटर उन ते अमल कराए। असां टियों इहो चयो आहे जंहिं ते सब कमेटी ठही त तोसा खां गुड्डू जे विच में 200 माइल इलाइक़ो पंजाब जी हदनि में आहे। उते सिंध जो पाणी ग़ाइबु थियो थो वञे या चोरी थिए थो। उन पाणी खे अकाउंट करे ऐं इन ते क्लेम ते असां उन्हनि सब कमेटी ठाही। ख़ालिद मंसी साहब, रियाज़ुल हक़ जज साहब ऐं वाबडा
इन्हनि वञी उते मेजरमेंट कयूं गुडू ते ऐं तोसा ते 20,000 पाणी जो गैप उते आयो ऐं उहो हुननि वर्बल अची चयो आहे त 20,000 पाणी क्यूसिक पाणी सिंध जो गायब थियो आहे त असां चयो इहो पाणी असांखे हाणे तव्हां गुडू ते ॾियो इन में हर्ज कहिड़ो आहे बॉर्डर ते तव्हां ॾियो जीअं असीं बलोचिस्तान जो शेयर बॉर्डर ते ॾियूं था त सिंध खे सिंध जो शेयर बॉर्डर ते ॾियो सिंध ऐं पंजाब जे बॉर्डर ते ॾियो इन ते कमेटी को फ़ैसिलो न पई करे सघे असां कमेटी खे चयो आहे त इहो क्लियर फ़ैसिलो करे मिनट ठाहे असांखे ॾींदा अदरवाइज़ जेकर तव्हां फ़ैसिलो न पिया करे सघो त असीं इन कमेटी में जो सो आऊं स्पेशली न थींदुसि ऐं इन में असांखे जेसिताईं तव्हां मिनट्स न ॾींदा जेसिताईं तव्हां फ़ैसिलो रिकमेंडेशन न हा या चओ त अञा ताईं ॻाल्हि गॾियल आहे हिकु तरफ़ तव्हां चओ था 1991 जे अकार्ड ते अमल नथो थिए 3 टियर फार्मूलो गैर कानूनी आहे सिंध जो पाणी चोरी थिए थो ख़ाली वात सां ऐं ॻाल्हियुनि सां